अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ही प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो ख़बरुनि जी दुनिया प्रोग्राम साण करे अॼु आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते हिकिड़ी नज़र। फरियाल टालपुर वधीक 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले। ठुल ऐं ॻड़ी हसन में दुकानदार जे क़त्ल ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, शहरियुनि जो लाश रखी धरणो। ख़ुराक खाते में ज़रई जिन्सूं चोराइण वारे केस में शहीद बेनज़ीर आबाद जे हटायल फूड इंस्पेक्टर जी दरख़्वास्त अदालत रद्द करे छॾी आहे। आशियाना इक़बाल केस जी ॿुधणी शहबाज़ शरीफ़ एहतसाब अदालत में पेश थियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस आमिर फारूक हल्फ़ खणी वरितो आहे। हैदर मंज़ल खे क़ौमी विरसो क़रार ॾियण लाइ दरख़्वास्त। सिंध हाई कोर्ट सक़ाफ़त खाते समेत ॿिनि धुरियुनि खे बि नोटिस जारी करे छॾिया। वारह में पाणी जी खोट संगीन सूरतहाल इख़्तियार करे वई आहे। फसल पोखिजी न सघिया आहिनि। इस्लाम कोर्ट में भील बिरादरी पारां घर ढाहिण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हंयो वियो। NA 205 घोटकी वारे तक ते थींदड़ निंढी चूंड लाइ इलेक्शन कमीशन तरफ़ां 164 पोलिंग स्टेशननि खे इंतिहाई हसास क़रार ॾिनो वियो आहे। थोल जो शिकार सादिकाबाद वासी नूर हसन लाॾाणो करे वियो। फिरदौस आशिक़ अहवान चयो आहे त मरियम नवाज़ जो अवाम खे गुमराह करण वारो ड्रामो मुकमिल तौरु फ़िलाप थी वियो आहे। इंसानियत लाइ ज़िंदगी अर्पींदड़ अब्दुल सत्तार ईदी खे विछड़े 3 साल गुज़री विया। मरियम नवाज़ वज़ीर अज़म इमरान ख़ान खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। नईमुल हक़ चयो आहे त हुकूमत खे मुख़ालिफ़ धुर जे एहतिजाज जी का बि परवाह नाहे। चतराल ऐं इस्करदू में बर्फ़ानी नदियूं फाटण जो ख़दशो पैदा थी वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में ॿोॾ जूं तबाहकारियूं पिणु जारी आहिनि। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कंदासूं तफ़सीली ख़बरूं। वज़ीर अज़म जे सियासी मामलनि वारे ख़ासि सलाहकार नईमुल हक़ चयो आहे त हुकूमत खे मुख़ालिफ़ धुर जे एहतिजाजी मुज़ाहिरनि जी का बि परवाह नाहे। हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी। हुन चयो त करप्शन कंदड़नि सां का बि रिआयत न कई वेंदी। एहतसाब अदालत में आशियाना स्कैंडल केस जी ॿुधणी थी, जंहिंमें नवाज़ लीग जो सदर शहबाज़ शरीफ़ पेश थियो, जॾहिं त अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद, अॻूणो DG LDA अहमद चीमा समेत ॿियनि खे बि अदालत में तलब कयो वियो हो। सुप्रीम कोर्ट ख़ुराक खाते में ज़रई जिन्सूं चोराइण वारे केस जे जवाबदार बेनज़ीर आबाद जे फूड इंस्पेक्टर जी बहाली वारी अपील रद्द करे छॾी आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ख़ुराक खाते में कणक सूधो मुख़्तलिफ़ जिन्सूं चोरी करण वारे मामले में फूड इंस्पेक्टर जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत शहीद बेनज़ीर आबाद जे फूड इंस्पेक्टर अब्दुल सत्तार लेगारी जे उहिदे ते बहाली लाइ दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस सजाद अली शाह चयो त ख़ुराक खाते में ईमानदार आफ़ीसर में मुश्किल सां मिलंदा आहिनि। पहिरीं मुख़्तलिफ़ जिन्सनि जे मामले में घोबियूं हयूं वियूं, बाद में ज़ाहिर कयो वियो चोरी मिलण खां पोइ चोर आजो नाहे थी वेंदो। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो त शहीद बेनज़ीर आबाद जो फूड इंस्पेक्टर अॻे ज़रई जिन्सनि जी चोरी में मुलविस रहियो आहे। सरकार ज़रई जिन्सूं निजी हंध ते रखणी गैर क़ानूनी अमल आहे। ठुल में भत्ताखोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जे ॾोह में क़त्ल थियल दुकानदार जे क़त्ल ख़िलाफ़ लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जॾहिं त ॻड़ी हसन शहर में बि मुकमल शटरबंद हड़ताल कई वई। ठुल जे रहबर चौक वटि हथियारबंद हथां क़त्ल थियल क़ाइमुद्दीन सरकी जे क़त्ल ख़िलाफ़ ठुल में बि शटरबंद हड़ताल रही।
मक़तूल जो लाश प्रेस क्लब आॾो रखी धरणो हयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि इमामदीन सरके ऐं शरफुद्दीन सरके चयो त कुझु ॾींहं अॻु जवाबदारनि असांजे दुकान ते भताखोरी करे रोक रक़म फुरो करे भञ डाह करे फ़रार थी विया हुआ। केस मक़तूल जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। हुननि ॿुधायो त भताखोरी ऐं फुर जे केस बाद भताखोरनि हमिलो करे क़ाइमुद्दीन सरकी खे क़तल कयो। दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। वाज़ह रहे त दुकानदार क़ाइमुद्दीन सरकार राति जो दुकान बंदि करे घर वञी रहियो हो त मोटर साइकिल सवार हथियार बंदनि खेसि हमिलो करे ज़ख़्मी कयो, जेको इस्पताल में फ़ौत थी वियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार फरियाल टालपुर खे वधीक 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो आहे। नेब तरफ़ां मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार PPMPA फरियाल टालपुर खे रिमांड ख़त्म थियण बाद इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश कयो। ॿुधणी दौरान नेब वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। नेब इख़्तियारनि अदालत खे आगाह कयो त गुज़िरियल भेरे वरितल रिमांड दौरान का बि जांच न थी सघी। जंहिं ॾींहुं फरियाल टालपुर जो रिमांड मिलियो उन ॾींहुं हूअ कराची हली वई। प्रोटेक्शन ऑर्डर जारी थियण बाद फरियाल टालपुर सिंध असेंबली जे इजलास में वई हुई। अदालत फरियाल टालपुर जो वधीक 14 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। जेकमाबाद में पुराणे सगावती तकरार तां पीउ पुट खे क़तल कयो वियो। ॻोठ आदिम खान पहवर में मंगणहार बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। झेड़े दौरान 50 वरियनि जो ख़ादम हुसैन ऐं संस 13 सालनि जो पुटु राजा मंगणहार क़तल थी विया। जवाबदार हमले बाद फ़रार थी विया। थोल जो शिकार सादिकाबाद वासी नूर हसन काल अॼु इस्पताल में लाॾाणो करे वियो। लाहौर जी ख़ानगी इस्पताल में संस ऑपरेशन बि कयो वियो हो, पर हूअ बची न सघियो। वारह में पाणी जी खोट संगीन सूरतहाल इख़्तियार करे वई आहे, जॾहिं त आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। वारह तलके जे मुख़्तलिफ़ शाखनि कंवर, पिता, नसीर, किलरी, पहवारी समेत कंहिं बि शाख में पाणी नाहे पहुतो। आबादगारनि चयो त सारियुनि जो ॿिज बि पोखे न सघिया आहियूं, जॾहिं त ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। इस्लाम कोट में भील बिरादरी तरफ़ां घर ठाहिण वारे अमल ख़िलाफ़ औरतनि ऐं ॿारनि समेत एहतिजाजी धरणो हयो वियो। केतिराई कलाक धरणे सबबि रोड बंदि रहियो ऐं ट्रैफ़िक मुअतल थी वई। हुननि चयो त ॿेले खाते तरफ़ां कब्ज़नि जो जवाज़ ॼाणाए मुख़्तलिफ़ ॻोठनि में घर ढाहे पट कया विया आहिनि, जॾहिं त बिना जवाज़ असांजा बि घर ढाहे पट कया विया आहिनि, जंहिंजे करे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहियूं। सांगड़ जूं 15 खां वधीक कॉलोनियूं बिजली, गैस ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत खां महरूम आहिनि। सरवर कॉलोनी, गुलशन कमाल खान, गुलशन सावण खान ऐं 2 कॉलोनियुनि में अञा ताईं रोड बि न ठही सघिया आहिनि। 1992 जी ॿोॾि जे करे ॿाहिराड़नि जे माण्हुनि सांगड़ जो रुख़ कयो। प्लाटिंग कंदड़नि शहर ॿाहिरियां कॉलोनियूं ठाहियूं। बिना रथाबंदी जे अॼियल कॉलोनियूं खंडरनि जो ॾेख ॾियण लॻियूं। ड्रेनेज निज़ाम न हुअण जे करे गंदो पाणी रस्तनि ते बीठल हुजे थो, जॾहिं त पब्लिक हेल्थ वारनि लाइनूं विछायूं, जेको कमु अञा ताईं मुकमिल न थी सघियो आहे। इलाइक़े वासियुनि खे पीअण जे साफ़ पाणी जी सहूलियत बि मिली न सघी आहे। सहूलियतूं न हुअण जे करे कॉलोनियुनि जे रहवासियुनि पारां वोट न ॾियण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। वॾे वक़्त खां खंभे गुम कयल माण्हू अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। खंभे गुम थियल माण्हुनि लाइ क़ाइमु क़ौमी कमीशन 30 जून 2019 ताईं 3938 केस उकलाए छॾिया, जॾहिं त खंभे गुम कयल माण्हुनि बाबति केसनि जो अंग 6156 थी वियो आहे। हलंदड़ साल 2019 दौरान जून में 32 केस मिलिया। क़ौमी कमीशन जी रिपोर्ट मूजिबि
जबरी तौर ते गुम थींदड़ माण्हुनि बाबति केसनि जो अंग 6156 थी वियो आहे, जिन मां ग़ाइब माण्हुनि लाइ क़ौमी कमीशन 30 जून 2019 ताईं 3938 केस उकलाया। ग़ाइब माण्हुनि जी इंक्वायरी कमीशन जूं 2019 जे महीने में 702 ॿुधणियूं कयूं, जिन मां इस्लामाबाद में 194 ॿुधणियूं, लाहौर में 86 ॿुधणियूं, कराची में 210, कोयटा में 126 ॿुधणियूं थियूं ऐं पेशावर में 86 ॿुधणियूं कयूं वियूं। चेयरमैन जावेद इक़बाल ऐं ॿियनि मेंबरनि 30 जून 2019 ताईं 3938 ग़ाइब थियल माण्हुनि जा केस उकलाए छॾिया। सीनियर सियासतदान ऐं अॻूणे MPA शफ़ी मोहम्मद जामोट जे लाॾाणे ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ अॻुवाणनि तॾे ते पहुची वारसनि सां उज़र ख़्वाही कई, जॾहिं त सीनियर सियासतदान ऐं अॻूणो MPA शफ़ी मोहम्मद जामोट 80 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो हो। STP पारां महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजनि जो सिलसिलो जारी आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाणनि अली ॾिनो ख़ासकेली, हुसैन तरक, उस्मान कोम्भर ऐं ॿिनि जी अॻुवाणी में केतिरनि ई कारकुननि खिपरो में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि दाहींदे चयो त जॾहिं खां इमरान ख़ान वज़ीर अज़म थियो आहे, तॾहिं खां महांगाई वधी वई आहे ऐं मिसकीन माण्हुनि जो जीअण पिणु जंजाल बणिजी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द महांगाई ते ज़ाब्तो आणे आम वाहिपे जे शयुनि जा अघ घटाया वञनि। बदीन में अञा ताईं पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त पाणी जी खोट जे करे बदीनवासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। कड़ियो गहवर, टंडे बागे ऐं ॿिनि शहरनि में एहतिजाजनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जे नोटिस वठण बावजूदि अञा ताईं पाणी जी फ़राहमी लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। इन सिलसिले में बदीन जे आबादगारनि जो चवणु आहे त हिकु पाणी जी खोट आहे, ॿियो वरी समुंड मुसलसल चाढ़ करे पियो, जंहिंजे करे बदीन खे वॾे नुक़सान जो ख़तरो आहे। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द असांखे असांजे हिसे जो पाणी ॾिनो वञे त जीअं न सिर्फ़ ज़मीनूं पोखे सघूं पर पीअण लाइ बि पाणी इस्तेमालु करे सघूं। हुननि ॿुधायो त फसल पोखण लाइ त पाणी नाहे, पर पीअण लाइ बि पाणी मौजूदु नाहे। पाणी जे माहिरनि चयो आहे त पाणी खोट खे मुंहुं ॾियण लाइ आबादी ते कंट्रोल बि ज़रूरी आहे। मेहराण यूनिवर्सिटी जामशोरे में पाणीअ बाबति डायलॉग प्रोग्राम में माहिरनि इहा राय ॾिनी त आबादी ते ज़ाब्तो आणे पाणी वारे मामले खे हल करे सघिजे थो। निसार मेमण जो चवणु हो त कंहिं दौर में सिंधु दरिया शींहं वांगुरु वहंदो हो, पर हाणे सूरत हाल उबतड़ आहे। उहो मैनेजमेंट जो मसइलो आहे, उन लाइ एहतिसाब ज़रूरी आहे। पाणी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। अॼु ताईं कंहिंखे पाणी चोरी करण या हिसे खां वधीक खणण जे इल्ज़ाम में सज़ा खाईंदे नाहे ॾिठो। हुननि चयो त पाणी चोरी कंदड़नि खे सख़्त खां सख़्तु सज़ा मिलणु घुरिजे त जीअं को बि पाणी चोरी न करे। सोभोधेरो ऐं अगड़ा रोड ते 3 वरहनि बाद बि कमु मुकमिल नाहे थी सघियो। 17 करोड़नि जी बजट मंज़ूर थियण बावजूदि अञा ताईं कमु मुकमिल नाहे थी सघियो। हाई कोर्ट जे हुकुम ते ठहंदड़ सोभोधेरो खां अगड़ा वाया ताहिर खोड़ो 12 किलोमीटरनि जो रोड अञा ताईं 3 सालनि में बि मुकमिल नाहे थियो, जंहिंजे करे मुसाफ़िर सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। घोटकी वासी होनहार शागिर्द अली बख़्श अब्बासी जे विछोड़े ते अञा ताईं सोग बरक़रार आहे। ॻोठ अली महर वासी नौजवान अली बख़्श अब्बासी कैंसर जे मुज़ी मर्ज़ सां झेड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराई हुई। नवाब वली मोहम्मद में औरतनि 11 ॾींहं बि एहतिजाज जारी रखियो। नवाब वली मोहम्मद में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ 11 ॾींहं एहतिजाज कंदड़ पीरसन औरत बीबी ख़ातून बिरोही पंहिंजी धीअ शाह बीबी, नुंहुं आयशा ऐं मासूम ॿारनि सां गॾु एहतिजाज कयो।
हुन चयो त मुंहिंजे पुटु महरम अली बिरोही खे जवाबदारनि क़त्ल कयो हो, पर उन्हनि खे अञा ताईं पुलिस गिरफ़्तार नथी करे। हुन मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। इंसानियत जी ख़िदमत लाइ ज़िंदगी वक़्फ़ कंदड़ अब्दुल सत्तार ईधी जे विछोड़े खे बि 3 साल गुज़री चुका आहिनि। अब्दुल सत्तार ईधी जो ॻोठ गुजरात में जूनागढ़ वेझो बांटवा नाले हो, जिते जी 25,000 आबादी मां 75% मेमण बिरादरी ते ॿधल हुई। हीअ धोबे वाड़े में रहंदा हुआ। अब्दुल सत्तार ईधी जॾहिं 7 सालनि जो थियो त धोबी वाड़े मां लॾे हिक ॿिए पाड़े में अची वेठा। अब्दुल सत्तार ईधी जे पढ़ण सां दिलचस्पी हुई ऐं रांदि रूंद ते ध्यानु वधीक ॾींदो हो। क्लास मास्टर खेसि मॉनिटर बणायो ऐं ईअं हुन में अॻिते वधण जो ज़ौक़ पैदा थियो। संस वालिद वणज वापार सबबि घर खां अक्सर ॿाहिरि रहंदो हो ऐं निढड़े अब्दुल सत्तार जी तरबियत माउ जे हथनि में थी। हुन में नंढे हूंदे खां ई माण्हुनि जी ख़िदमत जो जज़्बो मौजूदु हूंदो हो। हूअ ज़हनी अपाहिजनि ऐं ग़रीबनि सां हमदर्दी कंदो हो। हुन 11 साल जी ॼमार खां निमाज़ रोज़े जी पाबंदी कई, पर कॾहिं बि मज़हबी इंतिहा पसंद न रही हो। 4थे क्लास में पढ़ाई छॾे ॾिनाई। 11 साल जी ॼमार में कपिड़े जे वापारी हाजी अब्दुल्लाह जे दुकान ते 5 रुपया महीनो पघार ते बीठो। हीअ कपिड़े जा ताकिया पुठनि ते रखी घर घर विकिणंदो हो। हुन दुकान बि हलायो ऐं हिकु भेरो वरी पहिरीं अंग्रेज़ी दर्जे में पढ़णु वेठो। 15 साल जी ॼमार में रस्मी तालीम मुकमिल कयाई। नंढे हूंदे गुजराती अख़बारनि जो मुतालो कंदो हो। बम्बई समाचार वसीले मार्क्स ऐं लेनिन जे नज़रे खां वाक़ुफ़ु थियो। हिंदुस्तान जी आज़ादी जी तहरीक जो मुतालो कयाई। संस ज़हन में तब्दीली, गोरकी जे नावल माओ आंदी ऐं संस मन में इनकलाब लाइ दिलचस्पी वधी। हुन जो पीउ लिबरल फ़लसफ़ी ज़हन रखंदड़ हो। अंग्रेज़नि जे आख़िरी दौर में क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह बांटवा में वॾे सियासी जलसे खे ख़िताब कयो, जंहिंमें अब्दुल सत्तार ईधीअ संस साथियुनि 35,000 रुपया गॾु कया ऐं मुस्लिम लीग जा मेंबर बणिया। विरहाङे वक़्तु हिंदू मुस्लिम फ़सादनि जे ख़तरे सबबि 13,000 मेमणनि सां गॾु हिन ख़ानदान बि पाकिस्तान हिजरत कई। हुन जो ख़ानदान कराची जी पिसगरदाई में मलीर में अची रहियो। 1957 में जॾहिं कराची में फैलियल वबा फिलो सबबि केतिराई माण्हू मरी विया त ईधी ते उन जो ॾाढो असरु थियो। हुन शहर जे ॿाहिरां तंबू हणी मुतासिरनि खे उते रहायो ऐं संस वसाहिर ख़िदमत कई। तुरत कराची जे कुझु दौलतमंदनि संस माली मदद कई। उन वक़्तु हुन हिकु डिस्पेंसरी क़ाइमु कई ऐं एम्बुलेंस सर्विस बि शुरू कयाई। उन सां गॾु मुफ़्त वेम घर बि क़ाइमु कयाई ऐं BBC जी रिपोर्ट मूजिबि 2002 खां 2008 ताईं सॼे पाकिस्तान में ईधी सेंटर घणे हद ताईं समाजी कमनि में रुधल रहिया आहिनि। हिन वक़्तु तक़रीबन 600 खां वधीक एम्बुलेंस गाॾियूं सॼे मुल्क जे सेंटरनि ते मौजूदु आहिनि। हवाई सर्विस पिणु हिननि वटि मौजूदु आहे। हुन सादा लिबास शख़्स कॾहिं बि गुरूर जो इज़हार न कयो। हुन ग़रीब बुखायल माण्हुनि जी मदद लाइ किश्तो खणी मुख़्तलिफ़ शहरनि में ख़ैरात वठण लाइ कैंपूं पिणु लॻायूं। 8 अक्टूबर 2005 में आयल ख़ौफ़नाक ज़िलज़िले में हुन बालाकोट, कश्मीर ऐं ॿियनि मुतासिर इलाइक़नि में तुरत पहुची ख़ूब मदद कई। हिन वक़्तु दुनिया में जिन माण्हुनि खे समाजी ख़िदमतनि एवज़ सुञातो वञे थो, तिन में अब्दुल सत्तार ईधी सभ खां मथां आहे। संस ख़िदमतनि एवज़ खेसि आलमगीर शोहरत सां गॾु केतिराई एवार्ड पिणु मिलिया। खेसि इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन पाकिस्तान तरफ़ां एज़ाज़ी डॉक्टरेट जी डिग्री पिणु मिलियल आहे। 1997 जे आलमी रिकॉर्ड गनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मूजिबि ईदी फाउंडेशन जी एम्बुलेंस सर्विस खे दुनिया जी वॾे में वॾी सर्विस करार ॾिनो वियो। उनखां सवाइ बिना कंहिं मोकल जे ईदी खे कमु करण जी मञता पिणु मिलियल आहे। गुजराती लफ़्ज़ ईदी जी माना सुस्त आहे, पर संदन उहा नुख महिनती इंसान दोस्त रवैयनि सां भरपूर ऐं झेड़नि फड़नि खां दूर आहे। उन करे खेनि ईदी सॾियो वियो।
अब्दुल सत्तार ईदी जो ॾाॾो हाजी रहमतुल्लाह तवक्कली इंसान हो ऐं माण्हुनि में अवामी तकरारनि खे सुलह सां नबेरींदो हो। ईदी जे वालिद जो नालो अब्दुल शकूर ईदी आहे। संसि वालिद जूं पहिरियों 2 ज़ालूं गुज़ारे वञण खां पोइ हुन गरबा सां शादी कई। हुन जी माउ जो तालुक़ु हिकु वापारी कुटुंब दीवान सां हो ऐं हूअ पुरतशदद तरीक़े सां अॻु तलाक वरितल हुई। जंहिंसां इंसान दोस्त अब्दुल शकूर ईदी शादी कई। गुरबाई अब्दुल सत्तार ईदी जी माउ हुई। ईदी काफ़ी अरसो गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला हुअण सबबि 8 जुलाई 2016 ते कराची में लाॾाणो कयो। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में कुझु किताबनि जो वास बि वठंदा हलूं। जी हा, ख़ूबसूरत नसर जो ख़ूबसूरत किताब बारिश सोचे थी, जंहिंजो लेखक आहे नाम्यारो शाइर अयूब खोसो। ऐं असीं अव्हां लाइ पेश कयूं था ख़बरुनि जी दुनिया में बारिश सोचे थी मां चूंड नसरी टुकड़ा। बारिश सोचे थी। अणपूरियूं ज़िंदगियूं गुज़ारे माण्हू मरी वञनि था। सभिनी खे इहा सुध आहे त लेडी डियाना खे अछनि पोठनि ते हारियल चांडोकी जहिड़ो हुसन हो, पर उहो हुसन मीडिया जे परनि जो सहारो वठी पोइ पूरी धरती मथां उॾरियो हो। पर थर जे खेतू कुलण खे बि त ओभर जी शाम में इंडलठी पुराली सूंहुं हुई, जंहिंखे त रुॻो उॾंदे ॿाॿीहनि ॾिठो, लुॾंदे रोहिड़नि ॾिठो, मुरकंदे थूअरनि ॾिठो, टहक ॾींदे कुंभटनि ॾिठो। पर दुनिया जे अखियुनि खां ओझल रही हू ॼारियुनि मां पीरूं चूंडींदी रही। पीउ जे जंघनि जो सूर घटाइण लाइ अक फलोरींदी रही, पर इहो कंहिं बि कोन महसूसु कयो त खेतू जे बदन में सौंफ़ जे खेतनि जी ख़ुशबू रचियल हुई। कंहिं बि कोन महसूसु कयो त हुन जे अखियुनि जी घोर खे खेवणियुनि खे घाईंदी हुई। कंहिं बि कोन सम्झो त हुन जे निंडनि में बि कहाणियूं हुयूं जेके आरहड़ में उञूं मरी वियूं। खेतूअ जंहिंखे 19 सालनि में नाग कखियो हो, जंहिंजो ज़हर चूसण लाइ जोगियुनि जा पेरा वारियासी जे वाटनि ते कई ॾींहं विछाया पिया हुआ, पर खेतू आख़िरी तारे जा अखियूं पूरे छॾियूं हुयूं। कंहिं बि न महसूसु कयो त खेतू खे बि हज़ारे हुस्नाकियूं हुयूं। ज़मीन पोड़ी हुजण जे बावजूदु पाण में अजीब इश्क रखे थी। उहो इश्क जेको जवाननि खे होॾ ऐं लोड ॾींदो आहे ऐं तते जियां टहकण उन इश्क जो मिज़ाज हूंदो आहे। पोइ सारा शगुफ़्ता इहो छो लिखियो आहे त मिटीअ खे बुख लॻंदी आहे त कंहिंजी क़बर ठहंदी आहे। आर्यन जे ओचिते हमले में बेहथियार दरावड़नि जॾहिं बचाव लाइ झंग ॾे मुंहुं कयो हो, तॾहिं छाती में लॻल घाव खे बाहि जो सेक ॾींदे नौजवान दरावड़ खां उन जी नई कुंवार दरावड़ छोकिरी पुछियो हो, ए मोलिया, सूर घणो त नाहे? सांवरे रंग वारे नौजवान मोलिए मुर्कीअ पंहिंजे कुंवार जो सांवरो लिसो गल छुई चयो हो, सूर घाव जो नाहे जुती, पर सूर इहो आहे त हू हरामी पंहिंजो कणक वारो पकल फसल भेले छॾींदा, पंहिंजा घर साड़े छॾींदा ऐं पाण कुझु बि न करे सघंदासीं। हू त पंहिंजो माल जानवर बि कुही खाए छॾींदा। कुझु सोचे अणमोट मोलियो झंग जी उदाही में कुहाड़ी साण करे पंहिंजे सरदार वटि पहुतो हो ऐं दर्द में ॿुॾल आवाज़ में पुछो, हाई मुखीअ छा थो चवीं? मूंखे बिना कुझु सोचण जे चयो हो, मोलिया पाण विढ़ंदासीं, भले खणी हूअ ज़ोरावर छो न आहिनि। थधी राति में मुखी जे हौसले खे ॾिसी मोलियो ईअं मुर्कियो हो ॼण आधी जी उंदाही में चंड उभरी पियो हुजे। ॻोठनि जी मिटीअ शहरनि में मुसाफ़िरनि जा पेर ऐं हवाऊं खणी अचनि थियूं, पर उन मिटी में केसो फुलनि जी छाणी जहिड़ो दर्द किथे बि नथो लिके। उहो दर्द का बि मौसम नथी धोई सघे, छो जो उन दर्द खे धोअण लाइ अहिड़ियुनि आङुरियुनि जी ज़रूरत आहे जेके इश्क जा खुमार रत जे रूप में पाण वटि रखंदियूं आहिनि। बारिश सोचे थी हिकु शाइर जो वतन उन जा ख़्वाब हूंदा आहिनि जेके ॼमंदा आहिनि, टिणंदा आहिनि ऐं छणंदा आहिनि। हूअ कॾहिं कॾहिं उन्हनि खे वहशी हवाउनि खां बचाए बि न सघंदो, पोइ बि हूअ पंहिंजे मुहाफ़िज़ पिणी वारी रिवायत तां दस्तबरदार नाहे थींदो। आवाज़नि जे हुजूम में शाइरी रहंदी आहे जेका शाइर जी दिलि सां सुम्हण लाइ बेक़रार रहंदी आहे। शाइर पंहिंजे वतन मां लफ़्ज़नि जूं मौसमूं खणंदो आहे,
लफ़्ज़ शाइर जा हथियार आहिनि। उहे हथियार हुनखे मोतबर बि बणाईंदा आहिनि त ज़िंदाननि ताईं बि पहुचाईंदा आहिनि। उस खे शाइरी जहिड़ियूं अखियूं आहिनि, तॾहिं त धरती उन ते महके थी, तॾहिं त धरती हुस्नाकिन सां बखिजे थी। बमन जे चंबनि में अमन ईअं खंभिजी वियो आहे जीअं बाज़नि जे वराकनि में झिरकियूं खंभिजी वेंदियूं आहिनि। उहो केतिरो न महबूब दौरु हो। रूहानियत ऐं साइंस जे तसलसल जो हिक ई वक़्त में साइंस जी ऐनक अखियुनि ते चाढ़े गुलियलु ज़मीन ऐं सितारनि जी गर्दिशनि जा राज़ पे फैलवरिया ऐं उन दौर में सिंध अंदरि नौजवान भिटाई तंबूरो ईजाद करे नवां सुर ऐं राग पे ॻोल्हिया। अॼु साइंस उरूज ते पहुची बि अमन खे वञाए छॾियो आहे, पर उहो साॻियो तंबूरो रूहानियत जे राज़ खे अमन जो परचम सम्झी माण्हुनि खे उन इश्क जी दावत ॾेई रहियो आहे, जंहिं इश्क जे रस्तनि तां अमन प्यार ऐं इंसान जा गुलाब फुटनि था। कंहिं बि शहर जो मातम बहार नाहे ॾिसंदी, छो जो शहर में त वॾा ऐं घणा वण बि नाहिनि हूंदा। न वरी नई सामायल छोकिरनि जे ख़्वाबनि जहिड़ा पोपट बि शहरनि में उॾंदा आहिनि, जेके बहार जी कंहिं राबेल खे इहो ॿुधाए सघनि त अॼु सुॾकनि जे पड़ाॾनि कंहिं पेर जे वण में अची बसेरो कयो आहे, या रूह जे कंहिं रड़ उॾामी अची कंहिं टाली में को आखेरो अॾियो आहे। पंहिंजे ई नशे जी जेकॾहिं असल हक़ीक़त जी सुध पइजी वञे त पक सां का बि औरत कॾहिं बि शराब न पीए, न कोई ॿियो नशो करे। फुलारियल मौसम में लामन में लुॾंदड़ पलरा उन्हनि आशिक़नि जा सॾ आहिनि जेके रुॻो अखियुनि ई अखियुनि में कयूं वेंदियूं आहिनि। उहे पधरियूं थियण इन करे बि ममनून हूंदियूं आहिनि जो ग़ैरत जो फाटक जेका हद छिके छॾींदो आहे, उतां खां सिर्फ़ु मौत ई लंघंदो आहे। ज़िंदगी उतां अॻिते पेर नाहे खणंदी, पर सच इहो बि आहे त इश्क कंहिं बि फाटक जे बंदि हुअण ते साही नाहे खणंदो। इश्क त पंहिंजा रस्ता पाण तख़लीक़ कंदो वेंदो आहे। मोहबतनि जे नाले पोयां लिकियल दुलाबनि जे डींगरनि में फासिजी फटियल छोकिरनि जे रातिनि जहिड़ियूं त फ़क़्तु उहे बाबिहा रड़ियूं कंदा आहिनि जिन जो बादलनि तां वेसा खॼी वञण वारो दर्द का बि विॼ सम्झी नाहे सघंदी, को बि रोहिड़ो ॼाणे नाहे सघंदो। उहो कंहिंखे ॿुधाइजे त 1990 वारे ॾहाके में अफ्रीकी मुल्क रवांडा में छा थियो हो। इंसानी नस्लकशीअ जो उनखां वॾो ॿियो कहिड़ो मिसाल हूंदो जो फ़क़्तु 3 महीननि में 8 लख बेगुनाह ऐं मासूम इंसान नेज़नि ऐं कुहाड़ियुनि सां क़त्ल कया विया हुआ। क़त्ल थींदड़ उहे मुफ़लिस ऐं बुखायल इंसान उन्हनि बेरहम होतू क़बीले जे इंतिहा पसंदनि जे यलगारनि में मारिया विया हुआ जिन खे को बि रोकण वारो न हो, ऐं उन्हनि वहशनि आज़ादी सां उगाड़नि पेरनि वारनि मुसाफ़िरनि मज़दूरनि ऐं ॿारनि जो गीचूं कपे नारा पिया हुया। अलमियो त इहो बि हो त दुनिया उन सॼी कारवाई खे क़बीलनि जी नस्ली वेड़ ॼाणे नज़रअंदाज़ करे छॾियो। गॾियल क़ौमनि जो इदारो बि चुप रहियो ऐं मज़लूम मरंदा रहिया। पर अॼु सलामती कौंसल ऐं अक़वाम मुतहिदा जो जनरल सेक्रेटरी एतिराफ़ थो करे रवांडा जी नस्ल कशी खे न रोके सघण न सम्झी सघण में असांजी ग़लती हुई। असां उन क़त्ल जा ज़िम्मेवार आहियूं। इहो एतिराफ़ केॾो न अज़ियतनाक आहे जेको अॼु खां घणो अॻु थियणु खपंदो हो। मां छा अनान जो एतिराफ़ उन मासूम रत जो अज़ालो करे सघे थो जेको ख़ामोशी में कुठल इंसान जे जिस्मनि मां वहंदो पए रहियो। केरु उन बेगुनाह मासूम कुंवारी छोकिरी जे रत जो अज़ालो करे सघंदो जेका पंहिंजे निढे भाउ खे बचाइण लाइ ॿाहूं खोले साम्हूं बीठी हुई ऐं कंहिं होतू इंतिहा पसंद जे तेज़ कुहाड़ी हुनजे खाॿे उरह खे चीरींदी कुंवारी दिलि में खुपी वई हुई। साह निकिरी वञण बाद बि न्याणी जूं नोखेज़ अखियूं ईअं खुलियल रहियूं जीअं खाना बदोशनि जा ख़ीमा खुलियल हूंदा आहिनि। ॿियूं अहिड़ियूं हज़ारे वारताऊं जेके 3 महीननि जे ग़मनाक हूंदा आहिनि ऐं चांडोकिन रातिनि में थियूं हुयूं, उन्हनि लाइ इहो एतिराफ़ का बि माना नथो रखे जेको वक़्तु गुज़री वञण खां पोइ थियो आहे। इहो त ईअं आहे जीअं को गुमनाम क़बर ते गुल रखे या दुआ पढ़ी माठ में हलियो वञे। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था हिकु एडिटोरियल।
इहो एडिटोरियल आहे रोज़ानी कोशिश अख़बार जो, जंहिंजो उनवान आहे हिंदू नियाणियुनि जे अॻुवा वारो मसइलो हुकूमत बेचैनी ख़तमु करे। सिंध में हूं त हर माण्हू सां मसइला दरपेश आहिनि ऐं सॼो समाज सूरनि में वकोड़ियल आहे, जंहिंजो मुख्य कारण तइलीम जी अणाट, गुरबत, मुआशी बदहाली ऐं ख़राब हुक्मरानी आहे, जिन जे हल लाइ कॾहिं बि संजीदा कोशिश नथी कई वञे। अहिड़ी सूरतहाल में मज़लूम तबक़नि, ख़ासि तौर ते हारियुनि, मज़दूरनि, मासूम ॿारनि, औरतुनि ऐं अक़लियतनि खे वधीक तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं भोगणियूं पवनि थियूं। जेके बयानु करण खां ॿाहिरि आहिनि, पाण उहो नथा चऊं त कंहिं हिक धुर सां ज़ुल्म आहे, पर पंहिंजी जाइ ते इहो सच आहे त हिंदू बिरादरी जे माण्हुनि सां खोड़ सारनि मामलनि में नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि जी सभ खां वॾी दाह नियाणियुनि जे अॻुवा ऐं ज़ोरी मज़हब मटाइण वारी आहे। इन सिलसिले में हिंदू बिरादरी तरफ़ां एहतिजाज बि थींदो रहियो आहे, पर उन जे बावजूदि मसइलो हल नथो कयो वञे। हुकूमत पंहिंजो असराइतो किरदारु अदा करण लाइ तयारु नाहे। हिंदू बिरादरी में मौजूदु बेचैनी ख़तमु थियण बदिरां वधी रही आहे, जेके लॾपलाण ते पिणु मजबूर आहिनि। हैदराबाद में इन सिलसिले में हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो पिणु हयो वियो हो, जंहिंमें हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं ॿियनि बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई हुई। हिंदू मुस्लिम जी तफ़रीक़ असां वटि सिंध में मौजूदु न आहे। कुझु माण्हू कोशिशि कंदा रहिया आहिनि त अहिड़ी तफ़रीक़ पैदा करे विझनि, पर सिंध जो इज्तमाही शऊर ऐं पुरअमन मिज़ाज उन सोच खे हमेशह शिकस्त ॾींदो रहियो आहे। उन हूंदे बि जेके मसइला मौजूदु आहिनि तिन खे हल करण जी ज़रूरत आहे। हिंदू बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त उन जे नियाणियुनि खे नंढी उमिरि में अॻुवा कयो वञे थो ऐं पोइ ज़ोरी मज़हब तब्दील कयो वञे थो। ताज़ो ठटे मां हिकु नियाणी घरां निकिरी वई, जंहिं बाबति पिणु इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त उन खे अॻुवा कयो वियो आहे, पर उन जो वीडियो बयानु साम्हूं आयो, जंहिंमें हुन चयो आहे त हू मर्ज़ी सां मुस्लमान थी आहे ऐं मर्ज़ी सां शादी कई अथसि। असां उन बयान खे बि मुकमिल तौरु दुरुस्त नथा चई सघूं। बहरहाल ॿी धुर जो चवणु आहे त छोकिरियूं अॻुवा नथियूं थियनि, उहे पाण पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरनि थियूं ऐं शादियूं कनि थियूं। उन हवाले सां असां इहो चवंदासीं त उहा ॻाल्हि बि मुकमिल तौरु दुरुस्त नाहे। पंहिंजी जाइ ते केतिरा ई सुवाल मौजूदु आहिनि। हिंदू बिरादरी जे अॻुवान जी इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त जेकॾहिं 18 सालनि खां घटि उमिरि वारे कंहिं माण्हू खे क़ौमी सुञाणप कार्ड ठाहे नथो ॾेई सघिजे या वरी ड्राइविंग लाइसेंस बि नथो ॾेई सघिजे, त पोइ उन खां घटि उमिरि वारी कंहिं बि नियाणी खे घरां निकिरणु, मज़हब तब्दील करणु ऐं एसि ताईं जो शादी करणु जहिड़नि ज़िंदगी जे तमामु अहम तरीन फ़ैसिलनि जो हक़ कीअं ॾेई सघिजे थो। हीउ सुवाल पंहिंजी जाइ ते तमामु अहम आहे, जंहिं बाबति न सिर्फ़ु वक़्त जी हुकूमत खे जवाबु ॾियणो पवंदो, पर असां सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। असां इन सिलसिले में आलिम सॻोरनि ऐं सभिनी धुरियुनि खे निमाणी अपील था करियूं त हिन मामले जो निजी इंसानी ऐं समाजी बुनियादनि ते जाइज़ो वरितो वञे। उन ॻाल्हि खे यकीनी बणायो वञे त 18 वरियुनि खां घटि उमिरि वारे कंहिं बि जोड़े खे शादी जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं ख़ासि तौर ते उन मामले में अक़लियतनि जे ॿारनि जो ख़्यालु रखियो वेंदो। सिंध में अहिड़ो कानून बि मौजूदु आहे। घटि में घटि कानून जी पासदारी करणु घुरिजे। वफ़ाक़ में इन मामले ते बहस हलंदड़ आहे। असीं वरी बि चऊं था त हिन सॼे मामले खे मज़हबनि ऐं धर्मनि में फासाइण बदिरां निजी इंसानी बुनियादनि ते हल करण जी कोशिशि कई वञे। असां सभिनी ते फ़र्ज़ आइद थिए थो त पंहिंजे भर पासे में रहंदड़ माण्हुनि जे हक़नि जो ख़्यालु रखूं ऐं ख़ासि तौर ते अक़लियतनि ऐं उन जे बचण जो तहफ़ुज़ यकीनी बणायूं त जीअं मुआशिरो मुतवाज़न रही सघे। हीअ ॻाल्हि न विसारणु घुरिजे त जेकॾहिं मुआशिरे जो तवाज़न बिगड़ी वियो त पोइ सभु कुझु बिगड़ी वेंदो ऐं पोइ केर बि महफ़ूज़ रही न सघंदो। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त जाम शोरे मां असगर अली लिखियो आहे ऐं उनजो उनवान आहे मरीज़नि लाइ ईंदड़ ज़कात फंड ख़र्च कंहिं ते पियो थिए। कुझु ॾींहं अॻु ॻोठ खां कंहिं अज़ीज़ फ़ोन करे लम्स जाम शोरे में दाख़िल मरीज़ा जी सार संभाल लहण वास्ते अर्ज़ु कयो। जॾहिं वार्ड में दाख़िल मरीज़ा जे अज़ीज़नि खां हाल अहवाल वठणु लॻुसि त ख़बर पई
मरीज़ां जी बांह भॼण जी तकलीफ़ सबबि इस्पताल में दाख़िल हुई, जॾहिं त डॉक्टरनि खेसि ऑपरेशन करण लाइ घटि में घटि 35,000 रुपयनि जो आर्थोपेडिक सामान आणण लाइ चयो हो। ही ॿाहिराड़ी जा मज़दूर माण्हू, हुननि वटि एतिरा पैसा किथां आया जो हीअ उहो सामान वठी सघनि। आख़िरकार डॉक्टरनि ज़कात फंड वारो फार्म भरे मेडिकल सुप्रिटेंडेंट ॾांहुं प्रवेश कयो, पर उहो फार्म प्रोसेस में ई रहियो, पर ज़कात फंड मंज़ूर न थियो। पुछा ॻाछा करण ते ख़बर पई त वटि एतिरो फंड न आहे जो 35,000 जी बजेट मंज़ूर करे सामान फ़राहम कयो वञे। आख़िरकार ज़कात फंड जो आसरो पले ॿाहिरां हिकु ख़ानगी स्टोर तां 5,000 रुपयनि जो हल्को सामान वठिणो पियो। उनखां पोइ ऑपरेशन जे लाइ रत जूं 2 बोतलूं आणे ॾियण जो चयो वियो। दरअसल मरीज़ा सां गॾायल अज़ीज़नि जी का ॼाण सुञाण न हुअण करे उहो कमु मूंखे करिणो पइजी वियो। मूं हिकु दोस्त खे अर्ज़ु कयो त जंहिं रत ॾियण जी हामी भरी, असां राति जो 9 वॻे धारे रीजनल ब्लड सेंटर RBC जामशोरे में रत ॾियण लाइ पुॻासीं, पर जॾहिं डोनर खां सुवाल जवाबनि वारो सिलसिलो शुरू कयो वियो त डोनर जी राति जी मानी खाधल न हुई, जंहिं ते असांखे चयो वियो त डोनर खे मानी खाराए पोइ अचो। असां बि हिन इलाइक़े जा रिहाइशी हुआसीं। दोस्त खे मूं चयो त सुबुह जो वरी ईंदासीं। ॿिए ॾींहुं वरी साॻी डोनर समेत RBC जामशोरे पहुतासीं त मरीज़ जे अटेंडेंट ऐं डोनर खे अंदरि छॾियो वियो। कलाक खनि खां पोइ डोनर ॿाहिरि निकितो त चयो वियो, अञा त ख़ाली टेस्टूं थियूं आहिनि, उन जे रिज़ल्ट अचे त पोइ वरी अधु कलाक बाद अचिजो। हिकिड़ी बोतल त हुन दोस्त ॾिनी, पर ॿी बोतल उन वार्ड में दाख़िल थियल हिकु मरीज़ जे वारसनि पर्चूं खणी अची असांखे चयो त संदन हिकु बोतल जेका RBC जामशोर में बची पई आहे सा तव्हांखे लिखी था ॾियूं। पर RBC जामशोरो इंतिज़ामिया हिकु बि न ॿुधी ऐं उहा बोतल असांजे मरीज़ जे नाले न कई वई। उनजो उहो जवाबु ॼाणायो वियो त उहा बोतल हाणे संदन आहे। जॾहिं बि साॻियो मरीज़ ईंदो त उहा उनखे ई ॾिनी वेंदी। छा रत जी बोतल लाइ एतिरो टाइम हली सघे थी जेसिताईं साॻियो मरीज़ वरी अस्पताल में दाख़िल थिए? ॾिठो वञे त RBC जामशोरे जे ॿाहिरि न वेहण जो बंदोबस्तु थियल आहे, न वरी पीअण जे थधे पाणी जी का सहूलियत आहे, जॾहिं उनखां सवाइ ईंदड़नि खे अमले जो अढंगो रवैयो अलॻि बर्दाश्त करिणो पवे थो। मुंहिंजी DG हेल्थ खे अपील आहे त जामशोरो हॉस्पिटल खे मिलंदड़ ज़कात फंड ऐं थींदड़ ख़र्च जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। उन सां गॾु ज़रूरतमंद ऐं बेपहुच हक़दारनि ते अहिड़ो फंड ख़र्च कयो वञे। काल्ह नामियारे शाइर उमेद खैरपुरी जी वरसी मल्हाई वई। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं पिणु थियूं। जॾहिं उमेद यादि आयो त उमेद खैरपुरी जी शाइरी बि यादि पई ऐं उन सां गॾोगॾु उमेद खैरपुरी जा कलाम बि यादि पिया। अचो त आबदा परवीन खां ॿुधूं उमेद खैरपुरी जी शाइरी। कोई
दुखन ले मुंझली झोली दुखन जे कीन कस सोली दुखन ले मुंझली झोली दुखन ले मुंझली झोली अची बाहों से बेली कोई साथी अनो आहे न कोई मेहरबान आहे न कोई राज़दान आहे ॿुधाया हाल दिल कंहिंखे जंग खे चोरी ऐं सोज़ो साज़ खे सोरे हो चारण जंग खे चोरी ऐं सोज़ो साज़ खे सोरे सोज़ो साज़ खे सोरे छॾियां सिरसाहो सभु घोरे मुहब्बत जो मकान आहे न कोई मेहरबान आहे न कोई राज़दान आहे ॿुधाया हाल दिल कंहिंखे न मोहताज बयान आहे ॿुधाया हाल दिल कंहिंखे उमेद खैरपुरी जी ख़ूबसूरत शाइरी ऐं आबदा परवीन जे सदा मलूक आवाज़ सां प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन